टिकटॉकर हरीम शाह जो चवणु आहे त मां हर इंक्वायरी खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियां, छो त मूं सिर्फ़ु तफ़रीह ख़ातिर नोटनि सां गॾु वीडियो ठाहियो हो। मीडिया सां ॻाल्हाईंदे हरीम शाह जो चवणु हो त मां PTI खे सपोर्ट कंदी आहियां ऐं इमरान ख़ान मुंहिंजो वज़ीर आज़म आहे। इक़्तिदार वञण खां पोइ अल्लाह ताला इमरान ख़ान खे पहिरियां खां वधीक इज़त ॾिनी आहे। हरीम शाह मौजूदा हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त इसहाक़ डार जहिड़ा माण्हू वापसि अची सघनि था त ॿियनि खे बि वापसि अचणु घुरिजे। लंदन जी अदालतुनि मां रिलीफ मिलण बाद MQM जे बानी खे भी वतन वापस अचण घुरिजे। पाकिस्तान का बाशिंदे हैं, पाकिस्तानी बाशिंदे हैं और बाहर से भी उनको रिलीफ मिले, वो बरी हुए हैं, वहाँ की कोर्ट से बरी हुए हैं। तो जो पाकिस्तानी हो तो उसको उसकी कंट्री में आने का पूरा हक दिया जाए, ना कि उनको मुल्क बदर किया जाए, क्योंकि पाकिस्तान की मिट्टी में जो पैदा होते हैं तो वो कभी भी अपने मुल्क के साथ और वतन के साथ गद्दारी नहीं करते। हरीम शाह जो पंहिंजे मथां केस हलण जे हवाले सां चवणु हो त मूंखे 2 भेरा अदालत मां रिलीफ मिलियो आहे, कुझु मसइलनि जे करे वापसि नथी अची सघां। मूंखे हर मिशन में कामयाबी मिली आहे ऐं अलाह कॾहिं बि मूंखे नाकाम नाहे कयो।